Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. सेनेट चूंडनि लाइ इस्लामाबाद में कुछ माण्हू पैसनि सां भरियल बैग्स खणी बीठा आहिनि। इलेक्शन कमीशन अटॉर्नी जनरल जे अहिड़े बयान जो नोटिस वठंदे केस अॼु तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त हिन भेरे रक़म जी अदायगियुनि जो तरीक़ेकार तब्दील थी चुको आहे। हाणे हुंडी ज़रिए दुबई में बि रक़मनि जी अदायगी थी रही आहे ऐं रेट बि घणो लॻाए पियो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद चीफ इलेक्शन कमिश्नर खे चयो त इलेक्शन कमीशन सॼे मुल्क जी क़िस्मत पंहिंजे हथनि में खणी वेठो आहे। अव्हां ॻाल्हि खे सम्झो न पिया। गुज़िरियल सेनेट चूंडनि में पार्टी तनासुब खां मुख़्तलिफ़ नतीजा आया, उन ते हेल ताईं कहिड़ी कार्रवाई कई? चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त वोटिंग जो तरीक़ेकार तब्दील करण लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। चीफ जस्टिस चयो त अव्हां अञा ताईं पहिरें ॾींहं वारी ॻाल्हि करे रहिया आहियो। जस्टिस याहिया अफरीदी चयो त जेकॾहिं पार्टी नुमाइंदगी जे हिसाब सां फ़ैसिलो थियणो आहे त पोइ चूंडनि जी ज़रूरत ई नाहे। सेनेट चूंडनि में ओपन बैलेट जी मुखालफ़त कंदड़ सुभाणे रोईंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट चूंडनि में वॾी एक्सरियत सां कामयाबी माणण जी दावा करे छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान वज़ीर आज़म चयो त चाहियूं था त सेनेट चूंडनि में पैसो न हले। सुप्रीम कोर्ट जेको बि फ़ैसिलो ॾींदी उनजो एहतराम कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान वीडियो लिंक ते इजलास दौरान फैसल वावडा ऐं सैफुल्ला अबड़ो बाबति PTI सिंध जा एतिराज़ ख़तमु करे छॾिया। पार्टी पॉलिसी बाबति आगाही। क्या मजबूरियां जो है इंसान की वो उसके फर्ज से बड़ी होती हैं। चाहे आप सिलेक्टेड हैं, आपको जिस तरह भी बिठाया गया इक़्तिदार में, लेकिन आपका फर्ज है, रियासत का फर्ज है। अगर आप इनको ये नहीं बता सकते या आप इनके प्यारों को वाज़ेआब नहीं कर सकते, आप इनको बता दें कि इनके प्यारे कहाँ हैं। प्राइम मिनिस्टर हाउस यहाँ से ज्यादा दूर नहीं है, सिर्फ 5 मिनट का शायद रास्ता ना हो। आपने एजेंसीज को जवाब नहीं देना, आपने अल्लाह ताला को जवाब देना है। ये 22 करोड़ अवाम जो है वो आपकी जिम्मेदारी है। जो इनके लोग जिंदा हैं उनको कोर्ट्स में प्रोड्यूस करें और जो जिंदा नहीं है कम से कम उनको इत्तला दे दें। अगर आप को लगता है कि किसी ने कोई जुर्म किया है, कोई उसमें मुलविस है, उसका ये तरीका नहीं है कि आप रात को उसको घर से उठा के ले जाएं और 10 साल तक आप उसके घर वालों को ये ना बताएं कि आपका प्यारा है किधर। अगर आप शो ऑफ हैंड्स का और ओपन बैलेट को अदालत में ले जा सकते हैं तो अदालतें खुली हैं, इनके मुकदमात अदालत में चलाएं, लोगों को पता चले कि वाकई कसूरवार हैं या आपसे गलती हुई है। ओपन बैलेट ऐं शो ऑफ हैंड्स लाइ सुप्रीम कोर्ट मञियो था त गुम थियल शहरियुनि जो मामिलो अदालतुनि में खणी वञो। ख़बर पइजी वेंदी त गुम थियल शहरी ॾोहारी हुआ या तव्हां खां ग़लती थी। मरियम नवाज़ जी इस्लामाबाद में गुम थियल शहरियुनि जे वारसनि सां मुलाक़ात, हुकूमत ते तनक़ीद। मरियम नवाज़ चयो त छा सिलेक्टेड जूं मजबूरियूं संदसि फ़र्ज़ खां वधीक आहिनि। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त गुम थियल शहरियुनि जे वारसनि खे ॿुधाए त संदनि प्यारा किथे आहिनि। इमरान ख़ान घटि में घटि मुतासिरनि जे मथे ते हथु रखी दिलासो त ॾेई सघे थो। नौशेरा में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ वज़ीर आज़म खे माफ़िया जो सरबराह करार ॾिनो ऐं चयो त माण्हू 1 करोड़ नौकरियुनि जो इंतज़ारु कंदा रहिया पर नौकरियूं किचन कैबिनेट पारां खणी विया। 225 अरब जो अटो, 122 अरब जी LNG ऐं 15,000 अरब जो कर्ज़ खाई विया। PTM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जे नामज़दगी काग़ज़नि ते एतिराज़नि बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। गुज़िरियल इलेक्शन कमीशन में ॿुधणी दौरान PTI जे वकील दलील ॾिना त यूसुफ रज़ा गिलानी नैब केसिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे, खेसि सेनेट चूंडूं विढ़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। यूसुफ रज़ा गिलानी जे वकील चयो त जिन केसिस जो फ़ैसिलो नाहे आयो, मुख़ालिफ़ उन्हनि ई केसनि खे जवाज़ बणाए रहिया आहिनि। धुरियुनि जा दलील मुकमल थियण बाद रिटर्निंग ऑफिसर फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त 2008 में नामज़दगी काग़ज़ जमा कराइण वक़्तु साॻियो मसइलो पेश आयो हो। इल्तवा जो शिकार केसनि खे जवाज़ बणाए पियो वञे। मुंहिंजी नंढड़ी घर खां खणी पंहिंजो घर वियो, पोइ मुंहिंजी सां ज़िना करे पोइ वापसि घर खां ॿाहिरि उछलाए मुंहिंजी नंढड़ी आई आहे त रोंदी आहे। असां थोरी ग़लती थी वई आहे, माफ़ु कई साईं।
10 बजे असां कयो आहे पर ओॾी पहिला ओॾी महिल कोन्हे हिन हाणे थी वई अचे दिमाग़ में। तुंहिंजे घर में ॿिया भाती कोन हुया तूं हिनखे घर पंहिंजे वठी वई ऐं अधी वारा दवा वठणु विया बाक़ी भाॼी हुई वॾी पोइ भाॼाई तोखे कोन रोकियो? ऐं भाॼी चयो पर हाणे मां ओॾी महिल न ॿुधो न। मैट्रिक पढ़ी त तोखे थोरो अहसास ई कोन थियो? तूं छा थो करी? ग़लती थी वई बस असां। दादू में 2 सालनि जी मासूम न्याणी वहशत जो निशानो बणिजी वई। गिरफ़्तार जवाबदार अयाज़ महवर डो जो एतराफ़ करे वरितो। संदसि ख़िलाफ़ 20 सेक्शन थाने ते केस दाख़िल। नींद बेहोशी ऐं रतोरत हालत में घर ॿाहिरां फिटो कयल ॿारड़ी सिविल अस्पताल दादू में डॉक्टराणी न हुअण करे केतिरी देर ताईं तड़पंदी रही। नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर। दादू वासियुनि जो वाक़े ख़िलाफ़ रेलवे ट्रैक ते धरणो, टायरनि खे बाहियूं, जवाबदार खे फाही ॾियण जो मुतालबो। SSP दादू एजाज़ शेख चयो आहे त मेडिकल टेस्ट लाइ जवाबदार जा जुज़ा वरिता विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सॼी सिंध में हाईवेज़, शाहराहुनि तौरु अहम हंधनि ते धरणनि ऐं एहतजाजनि ते पाबंदी लागू। घरू खाते कलम 144 तहत पाबंदी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। यूनिवर्सिटीज़, रेलवे स्टेशन्स, रेलवे ट्रैक्स, सीपोर्ट्स, एयरपोर्ट्स, अस्पतालुनि में एहतजाज ते पाबंदी लागू। घरू खाते मौजूदु पाबंदी एपेक्स कमेटी जे फ़ैसिले तहत लॻाई वई आहे, जेका 60 ॾींहंनि लाइ लागू हूंदी। रेंजर्स, पुलिस ऐं समूरनि कमिश्नरनि खे पाबंदी ते सख़्ती सां अमल दरामद करण जी हिदायत। सिंध जे सिहत खाते डॉक्टरनि समेत अमले जी मोकलुनि ते पाबंदी लॻाए छॾी। नोटिफिकेशन जारी। सिहत खाते मूजिबि लेडी डॉक्टर समेत लेडीज़ स्टाफ खे रुॻो वियम ऐं मर्द डॉक्टरनि ऐं मुलाज़िमनि खे बीमारी जी सूरत में मोकल मिली सघंदी। मोकल ते वियल डॉक्टरनि ऐं मुलाज़िमनि खे जल्द ड्यूटी ते पहुची रिपोर्ट करण जी हिदायत। नायब अॻूणे सूबाई वज़ीर जाम खान शोरो समेत 17 जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन जो रेफरेंस दाख़िल करे वरितो। हैदराबाद जी एहतसाब अदालत में दाख़िल रेफरेंस में जाम खान शोरो जो भाउ काशिफ शोरो, अॻूणो AC शाहनवाज़ सूमरो, DGO रेवेन्यू मोहम्मद बचल रहपोटो, DO सैयद मोहम्मद सजाद हैदर, तपेदार इम्तियाज़ अली, मुख्तियार कार, अख्तर अली, अली ज़ुल्फ़कार ऐं ॿिया नामज़द। नैब ज़रियनि मूजिबि जाम खान शोरो ऐं ॿियनि ते 13 एकड़ सरकारी ज़मीन जे रिकॉर्ड में फेरफार करण जो इल्ज़ाम आहे। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ ज़ाब्ता इख़लाक़ तैयार करे वरितो। करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिस रोकण जो तरीक़ेकार बि वाज़े करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त टिकट ॾियण वक़्तु उम्मीदवारनि खे हल्फ़ी बयान जमा कराइणो पवंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे मेंबर्स लाइ बि वोटर जी हैसियत सां हल्फ़ी बयान जमा कराइण जी तजवीज़। क़ौमी ऐं सूबाई असेंबली में नुमाइंदगी कंदड़ सियासी पार्टीज़ 22 फरवरी ते तलब। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंडनि बाबति तजवीज़ सुप्रीम कोर्ट में पेश कई वेंदी। जेकबाबाद में औरत बिन मासूम धीरुनि सूदो मुबैना तौर अगवा। 6 जवाबदारनि मोहम्मद यूसुफ, असलम, अमीर बख्श जमाली ऐं अणॼातल शख़्स ख़िलाफ़ केस दाख़िल। फरियादी रहीम बख्श कटवार FIR में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ॼाणायल जवाबदारनि 5 ॾींहं अॻु संदसि घरवारी परवीन खे 2 धीरुनि, 5 सालनि जी आयशा ऐं 3 वरनि जी अनमोल सां गॾु अगवा कयो। सदर पुलिस चयो आहे त केस दाख़िल करण बाद जांच शुरू कई वई आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुख़्तियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो। दरिया खान मरी में एक घर में घिरण तां शहरियुनि 2 अहलकारनि खे यरगवाल बणाए वरितो। मारकुटपात अहलकारनि खे छॾियो वियो। शहरियुनि जो इल्ज़ाम आहे त 2 अहलकार ख़ालिद ऐं असगर राजपर नशे में धुत थी ज़हीर ख़ासकेली जे घर में घिरिया हुआ ऐं औरतुनि सां बदतमीज़ी करण लॻा। पुलिस अख़्तियारियूं नोटिस वठी ॼाणायल अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। अहलकारनि जो मौक़िफ़ आहे त उहे जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ निकिता हुआ। नैब सां VR कंदड़ उस्तादनि सूदो। तालीम खाते जे मुलाज़िमनि लाइ ॾुखियाइयूं वधी वयूं। तालीम खाते नैब सां VR कंदड़ 218 उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। VR कंदड़ PST, JST ऐं OT टीचर्स 19 फरवरी ते तलब। लेटर में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में नैब सां VR कंदड़ 218 उस्तादनि जा नाला बि शामिल आहिनि। खेनि हिकु भेरो वज़ाहत जो मौक़ो ॾिनो वियो आहे। नैब सां VR कंदड़ उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
ख़बर नाहे त पुलिस ऑफिसर बेवकूफ़ आहिनि या अदालत के बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। एतिरनि सालनि जी सर्विस बावजूद कंहिं शहरी जो बैकग्राउंड नथा ॼाणे सघनि। सिंध हाई कोर्ट जा गुमथियल शहरनि जे केस में रिमार्क्स जुनेद रशीद, राशिद लतीफ़, अब्दुल रशीद ऐं ॿियनि जी गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान IG सिंध JIT's इंचार्ज ऐं मेंबरनि खे पेश थियण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह पुलपोटो पुछाणो कयो त गुमथियल शहरी अब्दुल रशीद केरु हो। जांच ऑफिसर ॿुधायो त JIT शहरी जे बैकग्राउंड जो पतो लॻाए रही आहे। अदालत सवाल कयो त छा पुलिस खे इहा बि ख़बर नाहे त गुमथियल शहरी केरु हो। अदालत IG सिंध मुश्ताक महर खे ज़ाती हैसियत में तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट के हुक्म ते खैरपुर में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ वॾी कार्रवाई। ज़िला इंतज़ामिया सियासतदाननि जा ॿियनि जे नालनि ते अलॉट थियल सरकारी बंगला सील करे छॾिया। ममताज़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते पीपल्स पार्टी MNA सैयद जावेद अली शाह, MPA मुनवर वसाण, MPA नईम खरल ऐं अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन अमजद शाह जे बंगलनि खे कब्ज़ो ॼाणाए सील कयो वियो। जाती बेजो ॻोठ अली मोहम्मद रचू में मुबैना तौर ज़हर ॾियण सबबि 3 ॿारनि जी माउ गुलबानो रचू जी हालत ख़राब, गणती जोगी हालत में तालके अस्पताल मुंतक़िल। नारी जे साहुरनि खे ज़हर ॾियण जो इल्ज़ाम। नारी जे पीउ अब्दुल अज़ीज़ रचू दाहियो आहे त संगावती तकरार तां संदसि न्याणी खे अज़ीम अली मोहम्मद ऐं अल्लाह बचायो रचू ज़हर ॾेई मारण जी कोशिश कई आहे। रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद पुलिस कार्रवाई नथी करे। मलीर जी नंढी चूंड दौरान हथियारनि जी नुमाइश ऐं हवाई फायरिंग जे इल्ज़ाम में गिरफ़्तार अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जवाबदारनि जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त छा हलीम आदिल शेख खे मूं चयो हो त मलीर में जदीद हथियार खणी वञे। हिकु माण्हू हथियार खणी वञे ऐं फायरिंग कराए त छा कानून ख़ामोश वेहंदो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ पुलिस कानून मूजिबि कार्रवाई करे रही आहे। मूं पुलिस खे गिरफ़्तारियुनि जो को बि हुकुम नाहे ॾिनो। जामशोरो भरिसां ज़्यादती जो निशानो बढ़ियल नारी गोरहारी थी वई। मुतासिर नारी जे भाउ मौक़िफ़ इख्तियार कयो त जवाबदार तारिक कानूरो भेण खे लॻल जो निशानो बणायो। डॉक्टर्स ॿुधाए रहिया आहिनि त भेण गोरहारी थी वई। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार तारिक खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। सेंट्रल जेल लालकाणे में ऑपरेशन तां कैदी मच्छरजी पिया। 5 अहलकारनि खे 2 कलाकनि ताईं यरगमाल बणाए छॾियो। अहलकारनि खे आज़ादु करण बाद बैरक में वञण दौरान झड़ती वठण तां कैदियुनि ऐं अहलकारनि में ॿीहर मुंहमारी। कैदियुनि जो एहतजाज। जेल इंतज़ामिया अहलकारनि खे यरगमाल बणाइण जी तरदीद कंदे चयो त 7 खां मथे कैदियुनि वटि मोबाइल फ़ोन समेत ॿियूं गैर क़ानूनी शयूं मौजूदु आहिनि, जंहिं लाइ ऑपरेशन कयो वियो। कैदियुनि अहलकारनि खे यरगमाल न बणायो हो। कैदियुनि जो मौक़िफ़ आहे त MPA बुरहान चांडियो ऐं GG अॻवान काज़िम अब्बास पाक किताब ते ॻाल्हियूं कयूं त फ़ोन ऐं ॿियूं शयूं वापसि न वरितियूं वेंदियूं। घोटकी जे इलाइक़े सरहद वेझो सफ़ारी पार्क जे ॿेले खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो पियो। हरणनि समेत केतिरा ई जानवर ऐं नायाब पखी गुम। बाहि लॻण बाद सॼे ज़िले मां फायर ब्रिगेड गाॾियूं घुरायूं वयूं हुयूं। SSP घोटकी उमर तोफ़ैल बि पुलिस नफ़री सां गॾु वाक़े वारे हंधि पहुतो। बाहि लॻण जो कारण मालूम न थियो। इंतज़ाम संभालींदड़ अमले खां जांच ऐं पुछागाछ। घर पई आहियां उते पहिरियों वटि पटी करायां भई ॿियो छा करियां। ग़रीब माण्हू केॾा ॾिसो। एतिरी हुकूमत जी अखि नथी खुले जेको मोॾा निहारे। सदारती अवार्ड माणींदड़ समाजी वर्कर वीरू कोलण हादसे में ज़ख़्मी थियण सबबि बेयारो मददगार बणिजी वई। सरकार संदसि साथ मिली। वीरू कोलण एम्बुलेंस में सवार थी हैदराबाद प्रेस क्लब आॾो मदद लाइ एहतजाज कंदे चयो त खेसि सिंध मां 60,000 नाहक बानी बणायल हायरनि खे बाज़ियाब कराए कैंपुनि में रहण जो एहसास आहे। सदारती अवार्ड सां गॾु केतिरा ई आलमी एज़ाज़ विमाणिया आहिनि। हादसे बाद कसमपुरसी वारी ज़िंदगी गारनि ते मजबूर आहियां। वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे अपील आहे त सरकारी ख़र्च ते इलाज कराए वञे त जीअं ॿीहर समाजी ख़िदमतुनि में पंहिंजो किरदारु अदा करे सघां।